श्री राम। असांजे हथ में बाबा प्रभु जो नाम आहे। नाम ईअं आहे जीअं पंहिंजे पुट खे बि सॾु कर त हुनजी हिकु जंग कान ईंदी, हिकु अखि या बांह कान ईंदी, पर सॾु करण सां सॼो जो सॼो हलियो ईंदो। कि अनंत ब्रह्मांडनि जो मालिक जेको परमात्मा आहे, तूं छड़ी नाम जी पुकार कर। हज़ारे मिसालनि परमात्मा हेठि लही अची हुनजी रक्षा कई आहे। श्री राम। श्री राम। त नाम घुरनि था, नाम खे असां पंहिंजो सम्झूं। आत्मा जेका वेठी आहे उन नाम खे, साईं नाम में ध्यानु नथो लॻे। अबा संत वटि आयो, चई नाम सां प्यार नथो थिए। चई घरवारी अथी, चई हा। उन सां प्यार कंदो आहे, चई हा। पुट अथी, उन सां प्यार कंदो आहे, चई हा। दुकान घर सां, श्री राम। छो कंदो आहे? चई पंहिंजा आहिनि। चई बसि इहो ई अंतरो आहे। तूं नाम खे पंहिंजो न सम्झो। जिते पंहिंजो शब्द अची वियो उते तूं ख़ुदि ब ख़ुदि प्यार कंदे। तूं स्त्री खे पंहिंजो न सम्झंदे त प्यार न कंदे, पुट खे बि पंहिंजो न सम्झंदे त प्यार न कंदे, जेके निजी रिश्तेदार आहिनि। पर जंहिंमें तुंहिंजी पंहिंज पाई पई, उहो केतिरो बि धारियो आहे, तोखे केतिरो बि रोकींदो। चए न, तूं प्यार ख़ुदि ई ख़ुदि कंदे, ख़ुदि प्यार प्रगट थी वेंदो। उन लाइ कुझु चवणो ई पुछणो ई न आहे। श्री राम।